जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा में 23 मार्च योम पाकिस्तान जो ॾियारो पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट तंज़ीम तालका सूबोदर जे अॻुवाणनि ऐं उहिदेदारनि चेयरमैन डॉक्टर सिकंदर अली वसाण, वाइस चेयरमैन साईदाद खान सोलंकी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी राजा सूबल सोलंकी, कोआर्डिनेटर इरफान सत ऐं ॿियनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि पारां 23 मार्च योम पाकिस्तान जो ॾींहुं सूबोदर तालका ऑफिस हिंगोरजा में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि पारां सब्ज़ हिलाली झंडो लहराए वतन पाकिस्तान सां मोहबत जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 23 मार्च करारदाद पाकिस्तान जो तारीख़ साज़ ॾींहुं आहे। हुननि वधीक चयो त अॼोके ॾींहं ते बरसगीर जे मुसलमाननि बाज़ाब्ता तौर ते अलॻि वतन जो मुतालबो कयो हो। हुननि चयो त योम पाकिस्तान जो ॾींहुं असांजे अबनि ॾाॾनि जी अज़ीम क़ुर्बानीनि डिघी जिदोजहद जी यादि ऐं निशानी आहे।